नाज़रीन, सॼी सिंध जियां जैकबाबाद में सख़्त गर्मी की लहर बरक़रार है। मामूल की ज़िंदगी मुतासिर थी रही है। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नवाज़ सोलंकी। जी नवाज़। जी बिल्कुल, जैकाबाद एशिया के गरम तरीन शहरन में शुमार थे तो जिते जो इन वक्त 48-49 सेंटीग्रेड गर्मी हले थी। इं लगे तो जो सिज नेज़े पांद लही आयो हुए। जैकाबाद में मंझंदि 12 वगे का जैकाबाद जा रोड रस्ता वीरान थियण शुरू थियन था। कहरी गर्मी सबब जो मानून के बेहोश थियण जो सिलसिलो जारी है। इन का अलावा जो दस्त ऐं उल्टियन जूं बीमारियुनि कर रखियो आहे, पेट जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर रखियो आहे गर्मी सबब। जैकाबाद में गर्मी सबब कारोबार इन वक्त जो ठुप बणियल है। बिल कारोबार के कापारी धक रसियो है, छाकाणि त माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। गैर ज़रूरी कम खां सवाइ जो माण्हू घरनि खां नथा निकिरनि ऐं मजबूरी में जो कमु आहे त उन्हनि खे घरों निकिरणो पए थो। जैकाबाद जी सूरत हाल ॾिठी वञे त हिन कहरी गर्मी में भी वापडा पारां बिजली की लोड शेडिंग जो सिलसिलो जारी है। जीअं जीअं गर्मी की शिद्दत थींदी वञे थी तीअं तीअं जो बिजली की लोड शेडिंग में जो उनके टाइमिंग में वाधारो थींदो वञे तो उनमें शिद्दत पैदा थींदी वञे थी। जैकाबाद जा शहरी एक तरफ तो गर्मी के मुंह ॾेई रहिया आहिनि, ॿी तरफ़ जो बदतरीन लोड शेडिंग के मुंह ॾेई रहिया आहिनि। इन ॿिटे अज़ाब में जैकाबाद जा शहरी मुब्तला आहिनि। हितां जा जेका सियासतदान आहे उन्हनि जैकाबाद के शहरनि के गैर पंहिंजो बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। को भी उनकी जो सार संभाल लहण वारो कोन है। सिंध में जी पानी की खोट आ, तीअं जैकाबाद भी जो इन वक्त जैकाबाद जा शहरी भी पानी की खोट के मुंह ॾेई रहिया आहिनि। शहर में करबला की सूरत हाल है। इन गर्मी में जो बार बार माण्हू के तड़कण के लिए दिल चाहते आहे, पर हिते जो पीअण जो पानी भी जो मुयसर ना है शहरन के। जैकाबाद के शहरन की जो गर्मी में जेका अहंजन उहे तमाम वधी विया आहिनि। जी।